कंधाकोट प्रेस क्लब आडो गोठ शेरान खान भयो जे रहवासिन मुतासरा ख़ानदान मुसम्मात महरनाज अब्दुल लतीफ़ भयो ज़ुहैब भयो ज़हीर ऐं ॿियनि पाक किताब खणी ज़रई ज़मीन ते बाचकाणी बिरादरी पारां कब्ज़ो करण जे ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त असां शरीफ़ ॻोठाणा आहियूं। असांजे 15 जरेब ज़मीन आहे जंहिं ते बाचकाणी बिरादरी जे अब्दुल सत्तार खामद बख्श सिद्दीक़ इमदाद ऐं ॿियनि गॾिजी करे ज़बरदस्ती असांजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे, जंहिं करे असीं इलाइक़े जे समूरनि मुअज़्ज़िज़ सरदारनि बिरादरियुनि जे चङनि मुड़सनि ॾे बि वियासीं। ज़िला इंतिज़ामिया ऐं पुलिस इंतिज़ामिया बि असांजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो, पर पोइ बि असिस्टेंट कमिश्नर अख़्तर बाचकाणी जे आशीर्वाद सां असांखे ज़मीन में पाणी छॾणु नथा ॾियनि, जंहिं करे गुज़िरियल 2 सालनि खां ज़रई ज़मीन ग़ैर आबाद आहे। बाचकाणी बिरादरी खूनी झेड़ो कराइणु चाहिनि था। असीं तालीम याफ़्ता आहियूं, जंहिं करे झेड़नि झगड़नि खां परे आहियूं। असीं पुरअमन एहतजाज ज़रिए DC कंधाकोट, SSP कंधाकोट, ज़िले जे चूंडियल अवामी नुमाइंदनि ऐं वस वारनि खे अपील आहे त असांजी ज़मीन ते कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजी ज़मीन आबाद करणु ॾिनी वञे।